सूरत जी ले मां दोदे के संग जड़ कौन डींदस तू जो खत्म थी तो खान जो खत्म थी तो जड़न अलाए केतरन की मुनक में नोड़ी विची नचावा अजय की बरचे तो या तुझे के मानो तो जे बारह के भी सट दी बड़ा मरे तो श्यामाल ता भाई मुझे भय है तो जो जेलो रानी दुनिया में नामुमकिन भंज पानी कमदार अज तो पानी वारो दोदे वारन जो आए छते दोदे वारन के मां चाहे तो भंज पानी हां कमदार 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 मुझे पानी छो लोड़ी अरे तू मुखा पुछण वारो केर थींदो है मां बहराम खान जो कमदार है बहराम जो कमदार है त मां छा क्या अज 15 दिन का पो वारो आयो पानी जो सोब न था सो मथो छाते तो हणी अथई दे 20 एकड़ बनी ने अक्षु फुटारे तो मुंह में निहारी अरे तू छा कने ख्याल सा गलाए कमदार लहे न कोडर सा सिसी अरे तू मुझी सिसी लाई ने अरे वठोस गुले तोता 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 या अल्लाह खैर के जाए मुझा मालिक बाबू रड़ी तो वडो आयो मथो अटकाण कमदार सा अचो बाबा तो रड़ी पे कयो खैर तो है ना खैर तो ना है ना पुटो कमदार ही बटेरे जा हारी मुके थकणी पानी लोड़े हाँ कमदार तो सा विडियो ए पानी भी लोड़े तन केड़ा हुआ मुखे बताए बाबा केड़ा हुआ किन पासे जान कमदार नवी दे कमदार
या अल्लाह साईं खैर कजां। हिकिड़े तोते तव्हांखे मारे मारे तव्हांजो हीअ अचर कयो आहे। तव्हांजी मानी त कुतनि खे हुजणु घुरिजे। अलबच्चा खाई मोटे आयो लेखा त ॿुॾी मरियो आहे। अता तोते खे हाणे मज़ो चखणो ई पवंदो। अहिड़ो मज़ो जो मरण घड़ीअ ताईं कंधू चो करे असां जॻह ॻाल्हाए न सघे। ऐं इहो कमु मोहब्बत खान ई कंदो। मोहब्बत खान कमाल जी दी ॻाल्हि आहे यार। असांखे सुञाणे कोन थो, असांजी कहिड़ी इज़त ई कोन थो करे। असां था जा चङा मुदुस अब केड़ा अबे तू ही जा केर न तो तोखे सुञाणे। मां जो तुंहिंजो यार वेठो आहियां मीर। अति आ यार ई ॻाल्हि ॿुध या ख़बर पई आहे इहो जेलो थियो आहे। जेलो थियो छा थिए न थिए असां को तो चङा मुदुस ॾे वेठा हूं त असांखे ॿुधाइनि बाबा असां खे ज़रूर था त ॿी ॻाल्हि आहे असांजे घर में असांजी इज़त न आहे। असां घर वारी इज़त नथा कनि। हिननि जो फर्ज़ु आहे असांजी इज़त कनि न। तूं वञी पाए जेलो थियो। हाँ यार चाचे जुमन ऐं दोदे वारनि जो मथो ॾाढो थी पियो आहे ख़राब। वतन था मौत खे कूर कूर कंदा। हा यार तूं सही थो चई, बिल्कुलु सही थो चई। हिननि जो पेट में हवा भरती वई आहे। सभु हेॾो पेट थी वियो अथनि। पाद त केरु हारे कोन थो। असांखे सुस्ती लॻी पई आहे अॼुकल्ह। यार ढोलण बाबे वारनि त अॼु आयो दोदे खे संग ॾेई न्याणीअ जो सिर फसायो आहे। सॼी ज़िंदगी पई लोड़ींदी। हा यार ॿियूं ॻाल्हियूं सभु सही आहिनि पर इश्क अजीब थिए थी। बाक़ी प्यार जे मामले में जंहिं सदम कयो न मुंहिंजो ॿेड़ो ॿुॾी वियो। कीअं मीद पर ॿुधो अथमि त जेके इश्क कंदा आहिनि से वॾा सूर अचंदा आहिनि। असां त राधा जे इश्क में अंधा थी विया आहियूं पर उहो लिप्त ई नथी कराए। मुंहिंजो लिप्त कराए चवंदा असां भॼंदा छॾी अलाए केरु भॼी हुई। महबूबनि जो कमु ई आहे माणा करणु। जेकॾहिं आशिक आहीं न त पोइ महबूबनि जा माणा सह। अड़े यार ढोलण हू ॾिस वारी राधा लॻे थो त ॿिए कंहिंजे पुठियां भॼी वञे। लॻे थो इश्क थी वियो अथसि। राधा हेॾे थी वञे मां हिते थियो हो मुंहिंजी राधा हेॾे न वञा फासाईंदी न वाधा। इश्क में त चरियो लॻो पियो आहे। वञी रसिस न छॾेसि। जी बाबा जो ख्याल रखिजांइ। मां पाणी वराइण थो वञा। अदा हिन वक़्तु बनीअ ते छो थो वञी? फसल भली सुके त सुके। हाँ दोदा पुट वरी जहिड़ो थींदो। बाबा जहिड़ो थिए त भली थिए। मां डिॼण वारो न आहियां। छो रखियो मुंहिंजो नालो दोदो। दोदो नालो रखियो अथई न। दोदा मुड़ुस माण्हू थींदा आहिनि। मुड़ुस माण्हू जड़नि खां टिजंदा न आहिनि। दोदा बाबा हाणे तूं फिक्र न कर। दोदो मुड़ुस माण्हू आहे। मुड़ुस माण्हू खे खां टिजंदा न आहिनि। हेॾा कर पाणी। अंदरों बंदूक ऐं थेलो बि खणी आ। वारो कर। शुक्र थी मुंहिंजा मालिक। मूंखे दे। ये थाव खणजांइ। ठीकु आहे।
हिकु कदम जेकॾहिं चुरियो हुई न कारतूस ही हिकु हणंदो मां पता चुरियो हुई तूं बि बाबा वारो करे राज ये ॾिस चोर मेह पाका आहिनि तूं ॾींहं सुतो पए वारो करे लाहे बुट लाहीसि बुट लाहीसि त ॾिसां केरु आहे कमदार तूं कालो की मार विसरी हो यही छा हाँ तो तू मुझे घर में गिरी मैं कहण आई तो छा समझो मां मैं काहे वेंदुसि हिन जी बिलाई से बुटा मत चोरियो आई चुप हुन जी बिलाई बाबा रेड़े हेडिया पर बीठो छा तो करी लाही सी नजर का आवाज जो पटको बधो त अजरक जो पटको चोर वधी त बाबा ओ कमदार सुबुह जो ॻोठ जे चौक ते जेको कुझु मां तोसां कंदुसि न दुनिया ॾिसंदी 97 98 99 तो दा घणी थी वई हाणे ॻोठ जे चौक ते बीहारे असांखे वधीक बेइज़तो न कर जब कर जा पुट तू इज़त वारो जे इज़त वारो हुजी आ न त मुंहिंजो लोड़ो लताड़े मुंहिंजे घर में अंदरि अची मुंहिंजी मेह न कही आहे इज़त वारो आहे करो त विया अरे बजाए ताड़ियों अरे दो तू है जी साहब दो मुझो नालो आहे तोखे सुञाणे थो न साहब मुंहिंजो नालो आहे राकास खान राकास अरे न जा त खोल न जा त साहब ई ॾोहारी आहे ऐं ॾोहारी हथ न खोलंदा ख़बर अथव राति मुंहिंजे घर में घिरी हिननि मेह चुराइण जी कोशिश कई आहे इन्हीअ करे मां ॿधी हिते अची हिननि खे उथ वेह थो करायां त जीअं आईंदे अहिड़ी ॿी ग़लती न कनि अरे तू कूड़ थो ॻाल्हाए तूं हुननि खे अगवा करे खणी आयो आहीं पंहिंजे पीउ जी बेइज़ती जो बदिलो वठण लाइ वठसि बंदूक हल मोबाइल वे बस अदा बस हद थी वई हाणे तोते जे मगज़ मां हवा कढणी पवंदी न त इहो दोदो चोर कुते वांगुरु चक पियो पाईंदो रहंदो ऐं असां दोदा फाड़े ॾिसंदा रहंदासीं थदा थियो पहिरियों मां हिन कमदार जी त ॻण कयां बाक़ी रहियो दोदो हिनखे त मां चङी तरह मज़ो चखाईंदुसि अदा तव्हांजी थदाप जे करे ई त तोते जो वञे थो मन वधंदो अरे तव्हां ॿार आहियो वैसे वॾा आहिनि वाकई तोखां नंढा पर चवनि सच था हर मज़ाक जे करे तोते खे फबंदी वेंदी न त हू शींहं थी वेंदो शींहं कमदार गिदड़ कॾहिं बि शींहं न आहे थींदो तोते जी असांजी ॾाढो हैसियत ई छा आहे
वाह मीर मोहम्मद तूं छा थो चईं? चाचा जुमन तूं आई अबे जो भाउ पर तुंहिंजे पुट दोदे जा प्रकार सॼो ॻोठ सुञाणे थो ऐं हू कंहिंखे मौजूद ई नथो सम्झे छो? ॿुधायो मां ही था चवनि त बहिराम ख़ान ख़राब आहे पंहिंजा लक्षण ॾिसण ई नथा छो? मीर इहो छा आहे? हाँ। चाचा जुमन अबे जो भाउ आहीं ॿियो मुंहिंजे दर ते आयो आहीं इन करे कुझु नथो चवाई। मीर चाचे सां ईअं ॻाल्हाइबो आहे? कहिड़ी बंदूक ठोकी मांस चाचो ॿुधीस थी न सिधो ॻाल्हाइण अञा थो चवे त पुट छॾाए ॾे। हाँ? न छॾाइसि तुंहिंजे छॾाइण खां सवाइ दो ॻाल्हाईंदो कोन थो कयां तोखे इलाज कोन नथो कयां इलाज। मीर मीर ख़ुदा जे वास्ते ॾिस हथ थी ॿधई वञी रईस खे चो हाणे दोदे मां हथ कढे। ॿी ॻाल्हि त दोदो तुंहिंजो सौट आहे हे असांजा त वार विछायल आहिनि। वार विछायल आहे मां इन लैला सां शादी न कंदुसि बाक़ी जेकॾहिं ज़ेबू जी शादी दोदे सां कराइण चाहियो था त भली करायो सॼी ज़िंदगी पई लोड़ींदी पोइ तव्हीं मुंहुं ॾिजो। चओ पहिरीं तूं दोदे लाइ सोच पोइ अलाह भली कंदो। उथी वञ हाणे। अमां हाणे मथो न खा वञा थो तव्हांजे दोदे खे छॾाइण जी करियूं था कोशिश छुट दो। मुंहिंजा रब ख़ैर सां मुंहिंजे दोदे खे मोटाइजां। तूं साञा ॾीस छा थियो आहे मीर खे? भेण जी शादी थींदी उन खां पोइ छा कंदो? रब साईं तूं बाज कर साञा ॾिजांसि। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थी वेंदा। हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे। हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं। हे ॾिस न हे ॾिस। वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे। हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 ऐं एड्रेस कहिड़ी आहे रेस मोहम्मद बशीर जमाली घिटी रेशम घिटीअ खां जेका औरतें ईंदा आहिनि त रेश मोहम्मद बशीर जमाली घिटी। वाह 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 माना वाह वाह हैंड वॉश 120 रुपया हार्पिक 140 रुपया ऐं सूप 80 रुपया किलो। वाह वाह मन किलो जे हिसाब सां थो मिले। अड़े पोइ पहिरियां किथे मार पोइ सिपाही सुबर ख़ुशि करे सही वञ जल्दी कर इहे सभु किलो वठी आ किलो अलमदीना केमिकल शॉप मोहम्मद बशीर घिटी रेशम घिटी आहे न उन खां थोरो औरत ईंदो न त हितां मोहम्मद बशीर घिटी अथव हिते अलमदीना केमिकल शॉप जिते माना तव्हांखे हैंड वॉश ऐं फर्श धोअण जो जेको आहे उहा शइ मिलंदी ऐं सर्फ मिलंदो सस्तो ऐं ॿियो छा आहे ॿुधा हा ॿियो हथनि धोअण जो जेके बि शयूं तव्हांखे घुरबल आहिनि घर में उहे सभु तव्हांखे सस्तियूं ऐं खुलियल मिलंदियूं ऐं क्वालिटी बि भली। अॼु ई वञो खोल हिते ओके कानून तूं छा कंदो हुई? कम जे बारे में डुकी बेज़ार थियुमि हाणे बेरोज़गार आहियां। बेरोज़गारी कुझु मुंहिंजो तूं कमाई थो कम तूं छा कंदो हुई? मां चंदन लाल वटि कमु कंदो आहियां केतिरी वीडियो ते। हाँ सेठ चंदन कमु कंदो हुई कुझु मुंहिंजो तूं तुंहिंजी त सॼी कमु न करां थो सुठो था ख़बर पई सुठो कीअं साहिब तूं छा कंदो हुई? मां फिल्म में कमु कंदो आहियां।
बस वाह किस बिल ॿुधाईंदे किस खूनी माण्हू औज़ार आचर धाड़ेल गरम डाकू खामोश कुत्ते आवाज़ तू फिल्म तो कमाई तो खबर भाई तू सामा मिलो तू चले भाई तो दो ती गाल दो ती गाल करे मुसा न करूंगा बेटा जी पैदामानी करिया पोचा पेंदु सामान में खाइंदो मानी तू ये खा लाया बंद कर आज तो खबर आ तो खरी करवा 40,000 करवा तो आप कमाई तो खबर भाई अरे बेटा ने भाई तावा खरी पे ज्यादा ओ पाजी अल्लाह दी गोदा दे अरे मुका पूछो मुके जाते हो आज बाबा मुझे वाला मसला है बाबा अरे सेठ के खुदा सेठ का मेरा सेठ के बुरा सेठ के इतना करवा दो कर साथ हो यार अपन बात सेठ के दो अब छाप सेठ साहब ता वो जुल्म कया मुसा सामान में दर्द बता के मार की कोशिश किया माता दे केस कंदुस केस का वो कलर नकल माता के बद जाए तुम और कथे जहर मिले ले उनमें 500 रुपया देता से दवाई में चल दवाई केस कंदो माय केस बात तो बात न किनी रे केस दवाई तो माय अचो ॾिसूं काउंटर ते आहिनि त पोइ तव्हां ॾियूं था ठीकु आहे मां हलां थो तव्हां बुख वधो छो जो कुते आप जो तव्हां कमाए था ख़बर पए अभी अपन वादो कर 500 कत वादो कर हलो बाबा अल्लाह ख़ैर करो अल्लाह खे दी की कदो 500 कत दे कदो ना इलाज कराए बता बस मेहरबानी ऐं 50 प्लेट बाहर मोकिले मां बीठो आहियां अगर पैसा जो मुके कदो आहे वो मेहनत कया मां कमाए थो तव्हां कदो न आहे छाकाणि त कुते आप जो तव्हां कमाए थो ख़बर पए न ये लफ़्ज़ की मां तव्हां जान छॾी ख़ुदा उत्तर उत्तर पर स्ट्रेसा पंजाब पानी भी कंदे न तभी तो दे के हिस्सा ही न सकते विड़ते विड़तरी सामान तुझे हथन जी ताकत विड़ंदो साईं वाह जो विड़ंदो साईं तुंहिंजो रड़ियो पूरो गोठ ॿुधंदो लाॾा उठ वांगुरु गोॾा फोड़े मुंहुं मिटी मणी दाऊ कंदे उठ इंसान जे फर्क जी शायद तोखे ख़बर ना आहे सूबेदार उठ वीचारे खे त पितो ई ना आहे हूंदो छा उठ वीचारे खे पितो ई ना आहे हूंदो तूं सदाई पहाड़ियुनि जा उठ झुकाया हूंदा मुर्स माण्हू तोखे को गॾियो ई ना आहे सूबेदार दोदा मूं चङनि भलनि मुर्स माण्हुनि खे मुर्सीअ खां माज़ूर बणाए उन्हनि खे मर्द में मोकिले छॾियो आहे फ़िलहाल तूं वञ छो त तुंहिंजे मथां इहो बहराम खान जो थोरो आहे जो सही लिंगे वापसि थो वञे संतरी दरवाज़ो खोल मुंहिंजा उज़वा के अक जी काठीअ मूं ठहियल कोन्हनि सूबेदार लोह जा लिंग अथई लोह जा लिंग सोची सम्झी पोइ तोते खे मारण लाइ सिर्फ़ तिरीअ ते रखी अचिजांइ सिर्फ़ तिरीअ ते रखी अचिजांइ ॾिसंदुसि ज़रूरु ॾिसंदुसि हिन लोह जे लिंगनि में केतिरी ताक़त आहे आख़िरी भेरो चाहियां थो त इहे अरॾहं छॾे ॾे अरॾा घोड़ा ऐं अरॾा पुट खुदा खे ॾे शुक्र कर मूं जहिड़ो महिमान कॾहिं ओ ताक़त बि कोन आहे हूंदी
पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झींदा त मुड़ुसनि जो कदर करणु सिख राकास ख़ान दादा वालेकुम सलाम ढोलण दादा मैं तो गोली 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 चित्तो थी पिया अरे तो दुकान बंद लगे पिया हाथ मथा कर खैर त आहे ढोलण पियो बोले घर जो सामान खत्म थी जो वती आ हाँ हां त पो तू अच जल्दी कर देर न कर हाणे ई मां दुकान खोलियां थो दादा तू देर थो के अब हमले देर थी वई हलो पर तू हाणे हीअं कर जल्द अच जेको खपई सौदो खणी वञ मां वेठो आहियां न तोसां ठीक है दादा तू हल तू हलियो आहे हां बस मां वना तो बता तो अभी भी दादा आती करो नहीं कुछ ही हां लगा मुझे ये जो जमाता था वो तो कौन में दिया न काल असां दोस्त की फसली माइंड कर दे उनके करे बड़ा मेहरबानी तुझे मूसा सेटिंग आ मुखे बुधा हाँ तो कपा तो ना है असां को तो इज्जत दई पर सुना के को तो पी गाला पर पी गाल बुधाए यो भांगी था कनो कुछ भी नहीं ने खबर तो घर के लो न न तस कुत्ते कुछ कमाए खबर पैसे गाल से था कनो कुछ भी नहीं बांधो उनके गेज खबर आ के घर के लो न कुत्ते कुछ कमाए खबर के घर के लो 110 रुपया किलो वरी कर के कहे बुधाए 110 रुपया किलो अभी पर ये बुझो तुझे मुझे इसका ना हाँ पक्की गाल दिल जा कया न हा क्या गाल दे न बुधा पो वदी सुपा दे वदी वदी उन के भी चई उन हिसाब लाइन फिट असा साहब लाइन फिट अदु बदो असा मीटर अपनी शादी कौन उन्हें समझ को कर हमने दुम्बे सा बोले ठीक है पैसा तो देना डोकर हां डोकर के कुते पूछो उन के खबर का दे तो घर के लो अरे 100 रुपया किलो दियो अचे बच आ दे बाकी जी के 10 रुपया दे मत कर मुखे है ना ये डर भी हल दे इम जे गज बा कपड़ा ते ला जा ठीक है बोंगा से कते पत्ते बजे इसे मिला दी ठीक है अरे वञा ठीक है सर्फ निकतो आदिस के कम जो कोन को कपड़ा धो त झग करे ही कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट तभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिन केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोन छा चंदा त सड़ी आओ हाट पाट ला छा का चवन हां वो सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सोइप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु हू थके त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी दादा ॿुधायां अच्छा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी तो कोन आई नेता वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 0313862682 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही आहे सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी तूं छा थो सम्झी त मां तोते खे माफ़ करे छॾींदुसि न हरगिज़ न
जेकॾहिं मूं तोते खे माफ़ कयो न त पोइ हिन ॻोठ जो हर नौजवान तोतो बणिजी मुंहिंजे पटके में विझंदो। तोते खे हाणे मरण घुर्जे, मरण। रुगो हिकु भेरो मरण न, ॾींहं में 10 भेरा मरंदो, मौत जे लाइ मिंथू कंदो, तब मरी न सघंदो, मुंहिंजे पेरनि ते नक रगड़ींदो। उतर जॾहिं चौहान तव्हां मीरे जे चवण ते हुनजी ज़मानत कराई, हाणे सॼो वाटर पाण ते पियो आयो आहे। पाण विस सुभाणे को सिज ब्रांडे पाण ई ख़बर पइजी वेंदसि। तूं वञ आचर खे वठी आ। अदा एतिरे में ख़ैर थियो, दो ख़ैर सां घर आयो, लख कमायोसीं। भाॼाई दोदे कहिड़ो खून कयो जो फाईअ चढ़िया। पर अदा असां इन्हनि वॾेरनि जे पुॼण जोगा त नाहियूं न भाउ। भाॼाई छो पुॼण जहिड़ा न आहियूं? अमीर आहे त बसि वते ग़रीबनि सां नाजाइज़ियूं कंदो। पाणी बि असांजो दिलो ठहियईं, चोरी बि असांजी, थाणे में बि असां, एॾो ॼणो अंधेर आहे। चङो भाउ, पोइ मां हलां थी। भाॼाई मां त ही फ़सुलु खणी दोदे जो विहांउ संभराईंदुसि। अमां जी आहे मर्ज़ी जॾहिं संभात कयो। अति आचर खे ॻाल्हि कन ते हणजां। हा अदा ज़ेबू तव्हांजी अमानत आहे, जेॾी महिल बि घुर कंदो न इनकार कोन कंदासीं। बाक़ी मूं पंहिंजी लैला जो ॾाज त तयारु करे छॾियो आहे। ॾाढी लजारी आहे। अरे चाची आई आजा। कीअं पुट? मां ठीकु ठाक बिल्कुलु। तोखे मुबारक हुजे, ख़ैर सां तूं घर आयो आहे। छाजी मुबारक? तुंहिंजे अचण जी ख़ुशी में। इहे जेके जेल आहिनि न मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि आहे छा? चोरी जे केस में कोन वियोसीं, छेड़े जे केस में वियोसीं। अलाह पंहिंजी पनाह में रखने पुट। मुड़ुस त फॾो न त जॾे जो जॾो। ॿियो कहिड़े कम लाइ? ॿियो पंहिंजी लैला लाइ, मुंहिंजी धीउ आहे वठण लाइ। तारीख़ ॿुधाइण आई हाणे सम्झो आहे। तुंहिंजी अमानत, तुंहिंजी अमानत। जॾहिं माल संभाले तो मनी खाए, हलत तबाही जे। कमदार ये सब छा है? मुझे फसल भेल कराए छड़ी, सजो कमोदी चट कराए छड़ी। इहो थई असांखे उथ वेह कराइण जो अंजाम दोदा। कमदार अरे जेकॾहिं तव्हां सभु मुड़ुस माण्हू हुयो न त मुड़ुस सां मुक़ाबिलो कयो आहे, मुंहिंजे फसल खे हेॾो कयो। ॾिस कमदार मां वरी बि चवां थो, मुंहिंजे फसल मां माल कढ न त सुठो न थींदो। न त तूं छा कंदे? रईस बहराम खान जो हुकुम आहे त तुंहिंजो फसल भेलबो ऐं तूं ॾिसंदो रहंदे। सुठो अथई त हितां हलियो वञ, न त पंहिंजूं पासरियूं भञा। हाणे ख़बर पवंदी न तोते जी इहा ज़मीन मूंखे कब्ज़े में कर। नालो त बहराम खान अथई, पर तोता बाकुना। याद रख जाए बहराम खान, मुंह वारी बनीअ मां तोखे कब्र जेतिरी बि जाइ कोन मिलंदई। तूं हमेशह हिननि जा हक़ खाई 500 एकड़नि जो मालिक बणियो आहीं, पर
तोते जड़े के मर्द सां पालो न थी पियो। तो जड़न अलाए केतरन के मुनक में नोड़ी विझी नचायो खुदा तो जो तमाशो में राज ॾिसंदा राज तमाशो राज ॾिसंदा बहराम खान जेकॾहिं मां तमाशो पढ़ियमि न त पोइ हिन ॻोठ में मां तुंहिंजो बड़ बुनियाद ख़तम कंदुसि। जेकॾहिं मां तुंहिंजो बड़ बुनियाद ख़तम न कयुमि मुंहिंजो बि नालो तोतो खान आहे। तोता तो जड़न जी मुर्सी त असां गिराठन खे गणिता आहियूं गिराठन ते छा चई मुड़स माण्हू हाँ अस्सलामुअलैकुम बहु असां दा वॾो मसइलो थियो आहे। असां वॾो चकर थियो आहे चकर में बकर थियो आहे बकर खे बस संग ते हिकिड़ो ॻोल्हियो न थी मुंहिंजा भाई जा चकर इहो आहे त हिकिड़ो बिजली हलंदो त वेन मां असांजा ॾोक त कढी हले पियो आहे। मां पंहिंजा ॿार रुलाईंदो थो वता पर ॻाल्हि आहे भाई यार तूं शरीफ़ माण्हू थो मूंखे लॻी को ज़कात को फितरो थो वठे त ॾे त मां पंहिंजा ॿार था वञे ॻोठ पुॼाया भाउ अदा तुझी ज़ाल की पेंट पातला भाईजान स्टार पिलर थी समझी हाणे कल्ह मूंखे थी चए त इहो मां कुमकुम तामू ॾिसां वरी हिकिड़े चकर मूंखे थी चए अदा मुंहिंजा भाउ मुंहिंजी सूज सां शादी करा एॾी एॾी भाॻी आहे मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां पर मञे ई कोन थी समझी भाईजान हाणे मुंहिंजे ख़्याल में मूं घणी ॼारी आहियां हाणे तोखे ॾोक ते ॾियणु घुरिजे ॾे ॾोक ते जेके ॿ टे हथ ई त बसि कदु मूंखे ॾे त मां बसि वञी कंहिं ॿिए खे पुॼां ऐं मुंहिंजो मतिलबु आहे बसि पंहिंजे घर वञी पुॼां मुंहिंजा भाईजान भाई 50 रुपया हिकिड़ो हुजे ई न त पोइ बसि 50 रुपया हिन जो 50 रुपया मुंहिंजो खो रहे बसि ॿियो बचूं अच्छा सफ़ा खाली आहे ठीकु आहे वॾी महिरबानी भाऊ वॾी महिरबानी पंजाह मूंखे ॾाढो 50 छो छो ॾियां तो फैशन त मुंहिंजो आहे ॾिस चौपल पातल आहे पेंट पातल आहे सभु तुंहिंजा पैसा न कुरान कसम त मां थो करां उहे मूंखे वठंदा तोखे वठंदा हलिया हलिया तोखे चवां अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं सीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682 बेदार मुर्स नहीं मुर्स बहराम खान जी चवण ते मूं सां थो चाही नथो करे सुठो अरे तूं पंहिंजो पाण खे सम्झे छा थो तोखे चयो न इहे अॾाई छॾे ॾे इहे अॾायूं सुबेदार असां सिंधी वञनि नहीं वञनि ते सिर्फ़ ॾेई सघूं था पर असांजे नंगनि लाइ जेको बि नाकाम नज़र करंदो आहे उन खे कॾहिं बि असां माफ़ न कंदा नहीं माफ़ कंदा दोदरो हाणे तोखे 2 साल जेल जी हवा खणी पवंदी 2 साल
सिर्फ 2 साल सूबेदार साहब मूं बि तोखे चयो हो न कि लोह जा लिंग न अथई, लोह जा लिंग हक़ जी काठी जा ठहियल न आहिनि, रही पवंदा। 2 साल त 2 मिंटनि 2 सेकंडनि जेतिरा हीअं गुज़री वेंदा। केर थींदो आहे बहराम खान जेको दोदे जहिड़े मुड़ुस साहब ते तो नाजाइज़ कंदो? दोदो निधण को नाहे बाबा जो मन। अब्बा सावण खान तूं का वार कर, बाक़ी बहराम असां सां घटि न कई। अंधेर नगरी न आहे बाबा। अच हा हाणे हली तो बहराम खान सां ॻाल्हायां। अच मीरा, तूं असांजो माण्हू आहीं। तूं जे करे हिकु दफ़ो तोते खे माफ़ कयमि, हाणे जेल जी हवा खाईंदो न त पाण ई मस्ती लही वेंदसि। पर मां छा कयां? दोदो मुंहिंजो सौट आहे ऐं मां घर वारनि जे करे मजबूर आहियां। वालेकुम सलाम सावण। बहराम खान, गैरतमंद मुड़सन जी मस्ती जेल त छा मौत भी मारे नथो सके। तू छा तो समझी त तोते खे जेल में अड़ाए तू हुन जी ज़मीन ते कब्ज़ो करे वेंदी, हुनखे थाणे ते कुटराए संदसि खे झुकाए वेंदे? छा तो समझी त तोतो अची तुंहिंजे पेरें पवंदो? सावण खान, जेकॾहिं को मामूली राज वारो पग में अची हथ विझे त तूं हुनखे भाकुर पाए भर में कोन विहारींदे। तोते मथा गंद न उछलाए बहराम खान। तो इज़त वारनि जी इज़त करणु ॼाणींदो आहे। जे तोते ॾांहुं पाप पाणीअ जो अथई त साबित कर। ॾंड ऐं ॾोह तोते बदिरां मां भरींदुसि, मां। सावण खान, मूंखे रुगो इहो ॿुधाए त तूं को तोते जो वारिस आहीं छा? हा बहराम खान, मुड़ुसनि जा वारिस हूंदा आहिनि। मां बि तोते जे वार वार जो वारिस आहियां। मता तोते खे निंधड़ को समझी उन ते नाग करे। सावण खान, दर आहे तड़का तो निंधड़ को मां बि कोन्हे आहियां। जेकॾहिं जहिड़े जो शौक़ु अथई उहो पूरो कंदुसि, पर दर आहे महिमान जो आदर भाव करणु बहराम खान जो वड़ रहियो आहे। मसका ज़बान मां मुड़सर वारी ॻाल्हि निकिती अथई बहराम खान। मूंखे जवाब ॾे, हिकु तोते मां हथ कढी थो या न? सावण खान, तूं हली आयो आहे, तोते तां 7 खून माफ़, पर आईंदा जो ज़िम्मेवार केरु हूंदो? तो जे तोॾा नाजाइज़ अक खणी बि ॾिसे त हुनजो ॾोह तोखे मां ॾिसे। पर जे तो या तुंहिंजे कंहिं माण्हूअ तोते जे वार खे बि सट ॾिनी, सावण खान जो तोसां संदरो थींदो। सावण खान, तोखे दोदो छॾाए थो ॾियां। थोरो थधो थी मानी टिकी खा। मानी उन्हनि जी खाईंदुसि जिन जो महिमान आया। हल बाबा जुमन, तो पाणे घर पहुची वेंदो। हाय हाय मुझे किलेशन कॉफी गोलियां जड़ी राधा तो आही काथे कारे वयम बाबा सां गॾु लाभारो करण वयम। असां आशिक मरी आऊं तो लाभारा कंदी वतो। आशिक बूथ ॾिठो अथई आशिक जो? छोरी सरकारी बूथ जे शान में गुस्ताखी न कर। हे सरकारी बूथ आहे, तो को असां लोकल बूथ भलो आहे। जे गोदो के गैरत अची वई न त पिणे के 7 ॾोहनि जे केस में चालान करे छॾींदुमि। बाबा खे ॿधण लाइ रोज़ाना हलियो थो अचे,
उते ढोलू मूंखे रोज़ाना अखियूं थो हणे उते घेर त कोन थी अचे ढोलू तोखे अखियूं थो हणे तूं बि वाहे कढसि पर चार अखियूं छो त हिसाब थी वेंदो बराबर बाक़ी इन मामले में कानून बेवस आहे इहो केस जे चालान थियो त सबूत कुझु बि कोन मिलंदो लिहाज़ा मुजरिम आज़ाद थी वेंदो बाक़ी जे ढोलूअ खे सरेआम बेइज़्तो करणो अथई न त पोइ मुंहिंजो बि हिकु शर्त आहे कहिड़े वारी शर्त थी शर्त नंबर 1 तोखे सरेआम मूंसां इश्क जो ऐलान करणो पवंदो इन सां तोखे हिकिड़ो फ़ाइदो थींदो त हिन ॻोठ जो लूंडो लोफर न तोसां हथ जी हरकत कंदो न तोसां वात हणंदो छो त गोदूअ खे शींहं जी खल पातल आहे अमण जी दुआ अथसि सम्झी हा हा सम्झम शर्त नंबर 2 हिन ॻोठ मां जेको बि तूं पिनंदीअ न उन जो चोथों हिसो बतौर टैक्स हुकूमत खे जमा कराइणो पवंदई न त तुंहिंजे पिनण ते पाबंदी जे इहे शर्त तोखे क़बूल आहिनि त पोइ तूं ढोलूअ जे आज़ार खां आज़ाद थी वेंदीअ मुंहिंजो बि हिकु शर्त अथई कन खोले ॿुधी छॾ जल्दी कर पंहिंजे मुतालबनि जी लिस्ट मुंहिंजे साम्हूं पेश कर त मां गौर करणु शुरू कयां पहिरियों शर्त इहो अथई त गिदड़ जो गोश्त खाइणो पवंदई ॿियो शर्त इहो थी त बाबे खे ज़ोर ॾियणा पवंदई टियों शर्त इहो अथई त सॼी पघार मूंखे ॾियणी पवंदई मंज़ूर अथई त ॿुधाए त छोरी तूं सरकारी माण्हूअ खे ब्लैकमेल थी करे जे गोदूअ खे गैरत अची वई न तुंहिंजे पीउ खे 7 ॾोहनि जे केस में चालान कंदो त पोइ मां वञी करे ढोलूअ सां प्यारो इक़रार थी कयां कथा राधा न मिली त न मां हिनजे पीउ खे छॾींदुमि न हिन ढोलूअ खे छॾींदुमि गोदूअ खे गैरत कोहे ते चढ़ी वई आहे अल बिस्मिल्लाह करे खाओ मनी हाँ मां हाँ मखण जी खुशबू आई मक्खन जी सफ़ा असली आहे ताज़ो ताज़ो वठी आई है भाॼी की पकी है बोर्ड में थोड़ा मिर्च वधीक छड मिर्च वधीक मूंखे बि को नेरन कराए त वञा दुकान खोलिया मानी त खोड़ तोखे ॾियां थी पर ॻाल्हि त ॿुध काल्ह आऊं अधे जुमन वारनि ॾांहुं वई हुयसि चवनि पिया त फसल खणी असीं विहांउ कंदासीं हाणे देरि न कंदासीं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो तव्हां मुंहिंजा आबो मनायो तव्हांखे मूं केतिरा भेरा चयो आहे त मां दोते खे संग ॾियण कोन ॾींदुसि छोड़े कहिड़ो तोते तोखे मुंहं में मोचड़ो आयो आहे अंगूठे जे लाइ मोचड़ो हणंदो मूं त जेकॾहिं तोतो आङुर बि खणे न त बाबा बिहारे बस ॼाणांसि माण्हू थी माण्हू सॼो ॾींहुं निर ते टोपी रखियूं वते तो लोफरनि सां घुमंदो बाबा मुंहिंजे यारनि खे घटि वधि न ॻाल्हाए लोफर हिन ॻोठ सॼे में हिकिड़ो ई तोतो आहे जेके कंहिं न चङे जी न मथे जी हर कंहिंसां वते थो पंढिबो मां तव्हांखे 1000 भेरा चई छॾियो आहे त मां तोते खे पंहिंजी भेण जो संग कोन ॾियण ॾींदुसि हा अब्बा वॾो फिकुर अथई भेण जो एॾो फिकुर जो ॿाहूं खुंजे थो ॻाल्हाई कॾहिं न्याणे खे वॻो वठी पारायो अथई सॼो ॾींहुं माल जो गाह थी करे ऐं तूं मुछड़ी खे तेल हयो अच्छा कपिड़ा पायो सॼो ॾींहुं वते थो घुमंदो ऐं को शर्म हया अथई तव्हां ॿई मुंहिंजे अछनि लटनि ते सड़ो था तव्हां ॿिन्ही खे हाव में फट आहे फट चङो हाणे हल घणो मथो न हण मूंखे ख़बर आहे केतिरो तूं कंधार आहे तूं अबो आहे बा जीअं वणई तीअं चओ पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुध मां ज़ेबू जो संग तोते खे कोन ॾियण ॾींदुसि
जी भेड़ मुखे मौत चमा ठाईंदा यहाँ जे गलती बी छोकरी करे हा ना उन्हें के बख्श करे छड़िया पर तू तोते जी भेण आही तो कत कत्ते बख्श में कंदुस कत्ते बनिया छो तो तेरा तुझे पी बहराम खान जो पला रे लाछा हुक्ना हजार पला रे लानी आई अजुए मा तोमाई वसूल कंदुस हां तोमाई वसूल कंदुस दोदा मुझे माफ कर दोदा तो चाचे जो पुट रही जो मां तो के माफ करे छड़िया एक तो मुझी भेण जी बाह में हथ विधो अथई वरी मथो तो चई त मां तो के माफ करे छड़िया ना हर किस ना दोदा तो के खबर ना है तो मां भारन जो सिकीला तो भाई है इने ना तो उनके खबर पाए ऐ उ खूनन जो नदियूं वाए छदिन तुझा भायर रक्त जूं नदियूं वाए छॾींदा अरे हिकु त ॻोठ जी न्याणियुनि जी इज़त पिया कढो अॼु मुंहिंजी भेण जी बाह में हथु विधो अथई सुभाणे कंहिं ॿिए जी भेण जी बाह में हथु विझंदे कंहिं न्याणी जी बाह में हथु विझंदे ऐं हुनजी इज़त दाग़दार कंदे तुंहिंजो जहिड़ो रहण हिन दुनिया में नामुमकिन आहे मरण लाइ तयार थी अचे थी के चया तकलीफ़ न निकरंदी कर अॼु मां न चाहत अलाए छा थी वञा मुंहिंजा मालिक जा लख शुक्र जो मां वक़्त ते पहुची वियुसि त मां कंध खणी जड़िया हलण जड़ो न थिया गाल ॿुधी अथव बाबा तो दे मोहब्बत खाने जो खून करे विधो यार इहा त वॾी ॻाल्हि थी भई अबा तो दे मोहब्बत खान के मारे छॾियो छा तो ते मोहब्बत खान खे मारे छॾियो सब खां पहिरियां जिन पोड़े जो छोपर पुट पथर कयो बड़े जे टुकरन ते पलियल झाड़ता बाबे जे छपरन जो नालो तो खड़ी न खड़ बाबे जे छपरन जो नालो न खड़ एडो इपरे गैतिया हा आहे बाबू गैरती आहे तो वांगुर परावन टुकरन ते नाहे पलियल नाहे तो वांगुर परावन टुकरन ते पलियल तो की केड़ी खबर तो केड़ी खबर गैरत जी तू तो आही बहराम खान जो पुछ लटकाऊ हाँ मुझसे जो पुत्र नहीं रहे मुझसे नहीं बहराम खान तू जा इतना मारू न मारे जितना मुझे बाबी जा शब्द जवाब तो पटे मां पाजे पीजो पुत्री न आया
के हरामी जो पुत्र के हरामी जो नक्सलो न दोगड़ा न वो तो तॾहिं न जॾहिं तूं जेल खां ॿाहिरि निकिरे हाणे तुंहिंजो खेल ख़तम बेदार मुझो खेल खत्म ना है जो न थींदो मुझो खेल खत्म खेल तुझो खत्म थींदो बरम खान जो खत्म थींदो यह ॻाल्हि यादि रखिजां न ठाना खे भली किश्तो खणी किणो पियो न त बि दोदे खे मौत खां बचाईंदुसि कोन बचंदो दोदो को हट वाणी नाहेसि मारियो रईस बहराम खान जी पग जो वारिस पुट मारियो अथसि सो नाहक न मूंखे ज़ेबूअ सभु कुझु ॿुधायो आहे जे दोदे जे जाइ ते तूं हुजे हा न त गैरत में अची करे ईअं ई करे हा लानत आहे अहिड़ी गैरत ते जेको बदिले जी पाह में वते पंहिंजे नंगनि खे निर्वार कंदो गैरत तो तोबे ना है जो लुचन लोफरन के अञा अशराफ तो समझी गैरत सफ़ा कान थी हा लैला तुझी मंग आहे मंग मुंहिंजो मथो ख़राब न आहे जो दोदे जहिड़े माण्हूअ जे चवण ते मछरजी पवां दोदे वॾेरनि सां दुश्मनी पालण लाइ पंहिंजी भेण खे बदनाम कयो आहे अरे उथ कटदा उथ तोखे पंहिंजे नंग ते गैरत न थी अचे हिन माउ ऐं भेण ते कीअं ईंदई बाबा मथो ख़राब न थिए माठ करे वेहे पराई बाहि में पाण सां गॾु असांखे बि साड़ाईंदे हेॾे ही मुंहिंजो पुटु आहे हिनखे पंहिंजी रत ते जुबो छो नथो अचे मीर पुट ॾिस मुंहिंजी थंज न लॼाए पिणे सां गॾिजी वञी दोदे लाइ का चओ चवा करा उथी पुट मुंहिंजी त मर्ज़ी आहे त अहिड़ा मरण त भलो आहे त घटि में घटि ॻोठ में अमन त थींदो मां वञा थो रईस बहराम खान वारनि सां हथ फाता करे तुंहिंजे मिठा ही मुंहिंजो पुटु आहे अहिड़े पुट खां त जानवर पालिया त उहो बहितर हुयो यादि रख ढोलू मुंहिंजो नालो बि गोदू अथई गोदू जे गोदूअ खे घर त कुल्हे ते चढ़ी वई न त न तूं रहंदे न मां रहंदो न कुझु बि न उछाला बग़ैर जो नालो वञी करंदो उछाला मूंसां छो कसम थी वॾनि जो कसम थी चङनि जो अड़े हिन राधा जे प्रस्ते में निकिरी थोरा मत मत तोखे पूरे खानदान जो कसम आहे जेको अलाह कॾहिं खां वठी हलंदो त तूं पी थो सघीं कहिड़ो रोज़ कयो आहे अची वई सच को न मुंहिंजी सोनी अॼु तूं हिकु कहाणी करे छॾ तोखे मां न वणा या मां त वंदो हूंदो माण्हू जी कहिड़ी ॻाल्हि आहे भला तव्हां इहो त ॿुधाए विड़ो छो था विधो वॾा तोते था असां दोस्त हुई दोस्त जॾहिं बि जाऊं असां माइन था विझूं मूंखे ख़ुदा जो कसम असां माइन था विझूं इहे साम्हूं हिक ॿिए खे भाकुर पाईंदा आहियूं बाक़ी हिकु किथे न वञंदा आहियूं सिर्फ़ु माइन जी चकर हाणे आख़िरी फ़ैसिलो करे छॾ सम्झी न त माना हेॾे अची त बिस्मिल्लाह बाक़ी हे छा आहे हेॾे त कुझु बि कोन्हे तूं अॼु ॿुधा हिन में ध्यानु छॾा त हथो वरी सौस जहिड़ी शादी कई हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हां ॿई तूं मुंहिंजो ॿुधो त सही न त ॿुधो तंदी ॿुधा तूं ॿुध तव्हां ॿई विड़ो न तव्हां ॿई मुंहिंजा भाई आहियो मुंहिंजो दोस्त जेको आहे टियों आहे तव्हांखे मिड़े में लुटींदी आहे फुरींदी आहे मूं तव्हां हुश ते ख़ुशि आहियो छोकिरी अचे थी असांजे ॿुधी बि नथा मारो बंदूक काणे या पास्तड़ या ठीकु ॻाल्हि करे या वाकार न करे मूंखे जेको हिन दुख आहे न मूंखे बोरा बि नथा थियनि एॾो मूंखे वॾो दुख माना असां कुझु बि न मूं जेके वछे ते खपाया ॾंद खपाया उहे ख़तमु थी विया कुल विया छो पिया इश्क कयो ॿार पगारो उहे वई सभु पेट में पेट में ॿाहिरि पेट अलाह भरे पगारूं भरी कॾहिं ॻाल्हि ॿुधी अॼु तो ख़बर पइजी वई न भई मायूं कंहिंजूं न अथई तो मूंखे नंढड़े ॾांहुं तो माई जे करे घटि त ॻाल्हाए हाणे अचु त भाकुर पाई अॼु खां पोइ आइन ते न विझंदा ठीकु आहे पक रोज़ छॾ न भला
ॿुधो ई न मूंखे किथे किथे इन जो मतलब त बहराम खान खे इज्जत रास न आहे। छलियो मांस त तोते ॾांहुं मेरी अख सां बि न ॾिसजां। ॿुधायो मांस त मां तोते जे बार जो वारिस आहियां। इन मुड़े अबा मजबूर थी दोते बहराम खान जे भाउ खे मारे विधो। ॾाढो सुठो कयई। हिकु गैरतमंद इंसान खे ईअं ई करणु घुरिबो हो। पर हाणे तोते हरनि जो छा थींदो? घणो कुझु थींदो आचर। तोते जे एहसान जी ओधर लाहिण जो वक़्तु अची वियो आहे। एहसान? तोते जो कहिड़ो एहसान हुआ? हा आचर, मूंखे अॼु बि उहो ॾींहुं यादि आहे। उते मूंखे मच्छू धाड़ेल खां अगवा थींदे बचायो। वाह रे तोता वाह, जे महल ते न बुनिया त अॼु सावण खान हिन जहान में जीअरो न हुजे। दोदो खान ऐं उनजे घर जा भाती। मुबारक हुजे तोता खान। रस्ते में का तकलीफ़ तो कोन पहुती? सावण खान यार जी तो महल मलाई आ। थाने ते हमलो कराए तो मूंखे मुंहिंजे बाबे ऐं मुंहिंजी भेण खे जेका आज़ादी ॾियणी आहे इन जो एहसास मां ज़िंदगी भर न विसारे सघंदुसि। तोता खान मालूम मुड़सनि ते ईंदियूं आहिनि। जेको मुड़ुसु मुड़सनि सां महल न मल्हाए उहो मुड़ुसु मुड़ुसु ई न आहे। बहरहाल मूं तव्हांजे लाइ घर ख़ाली करायो आहे। तव्हां उते हली आराम कयो। आराम किथे ईंदो सावण खान? मुंहिंजो रत तो टके, रत तो टके। पहिरीं न बहराम खान सां हिसाब बराबर थे। पोइ आराम भी कंदासूं, फिलहाल न। बहराम खान खां तलाए केतिरा हिसाब वठणा। तोता खान तव्हां मुंहिंजा महिमान आहियो, सावण खान जा। चाहे कर तव्हांजो हिते को बि वार विंगो न करे सघंदो। तूं बि ॿुधी छॾ, तोते चंद असांजा महिमान आहिनि, साम बणिजी आया आहिनि। जे हिननि खे
चिचड़ जो चक भी पियो त पाण खे जीअरो न सम्झजां। रईस असां सामान ते सिर ॾेई छॾींदा आहियूं। शाबाश। हिन न्याणे खे वठी वञी मुंहिंजे घर ॿारनि ॾे छॾे अचे। बाबा जुमन तव्हां बि हली आराम कयो, बाक़ी वार पोइ कंदासीं। अचो चाचा साईं। मां वेठो आहियां न, तो जोड़ी बैठी है तुझे कहने दियो सावड़ा खाने जी भी धीर तो जेतरी वञू न त आराम कर वे जो दादा वे सावड़ा खाना वे त कुछ छा ज़रूरी ॻाल्हि करे। अरे सवला नई ख़बर पर छा थियो? सावण खान जा माण्हू थाणे ते हमलो करे तो हुनजी भेण ऐं हुनजे पीउ खे छॾाए विया हलिया। न तो धरती जी कंहिं बि गोद ते लिकियलु हूंदो उनखे ॻोल्हे ॻोल्हे मारींदुसि। न तोते खे ॻोल्हण जी ज़रूरत कान्हे। तो पंहिंजो सिर्फ़ पाण अॾी ते खणी ईंदो को तॾो खणण ॾे। RDSP बहराम खान तो ॻाल्हायां। ही छा पियो थिए? सरेआम तो चिते कुते वांगुरु मुंहिंजे भाउ खे ॾाढे वियो। तव्हांजी पुलिस कुझु कोन कयो ऐं हाणे सावण खान जा चाड़ता दोते खे ईअं चलाए विया तव्हांखे कुझु कोन थियो। तव्हांजी फोर्स निंड पई आहे छा? हाँ बस मां कुझु बि कोन थो ॿुधणु चाहियां। मूंखे तो सोगो खपे न त मूंखे कुझु करणो पवंदो। हा थदो थी बहराम खान थदो थी कानून जा हथ टेका दो केतिरो बि भॼे पर कानून जे गिरफ़्त खां नथो बची सघे। बाक़ी रही ॻाल्हि मां हिन इलाइक़े में नओं बदिली थी आयो आहियां। जेसीं ताईं वाक़ुफ़ न थींदुसि तेसीं ताईं कुझु न थी सघे। बहरहाल हिन हद जे सूबेदार खे घुराए दोद जे गिरफ़्तारी जा सख़्त ताक़ीद थो करे। छा थियो? नाराज़ है? हाँ नाराज़ आहियां मां तोखां। छो नाराज़ है? कहिड़ो ॾोह कयो मां तुंहिंजो? कहिड़ो ॾोह कयो? काफ़ी देर खां मां हिते वेठो तो इंतज़ार पियो कयां। केतिरी देर थी वई आहे? मां त खणी सज़ा में हुयुसि पर हिन जानवर कहिड़ो ॾोह कयो जो हे बि मूंसां गॾु सज़ा में हुजे? जानवर कहिड़ो ॾोह कयो? मूं ई ॾोह कयो। माफ़ करे ॻाल्हि ॿुध ओ बोलड़ी तोखां वधीक मूंखे ही प्यारो आहे। ही गाज़ी मर्द मूंखे प्यारो आहे। छोकिरियूं हूंदियूं बेवफ़ा आहिनि, ही वफ़ादार आहे। तूं बेवफ़ा न चइजांइ, सम्झई? ऐं त सॼी हयाती तुंहिंजी हूंदसि। छा ख़्यालु आहे गाज़ी मर्द? माफ़ कयांसि? कंदो जे तूं माफ़ कंदे न ही पाण मूंखे माफ़ कंदो। वॾे ॾिस नथो चए। ठीक है मूंसां वञ। हा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खुद खैर बदे में भागुदी खैर बदे वे देखो बता की आया ढोलण तुझे चाह पीण आया हूं। हां तो मैं चाह पिया दूं मांदी जी गा लग जा तो खबर आ तो घर के दो 40 रुपया किलो वठो उन हुकुमदार तकलीफ़ पियो करे मां बि सामान सां सलाह ॾिनो ख़ुशि आहियो चाक चङा भला त अटो मथे चादर छॾियो आहे 40 रुपया किलो आहे थोरो हुनखे घटि कयो मूंखे जी छा कंदो मां जो बेरोज़गार आहे जे कुते आहे पुछे कमाई त ख़बर न पए सॼो ॾींहुं कमाए वरी मां विया दुकान ते मुंहिंजा सलाह दादा अहिड़ी चांवर घणे किलो आहिनि चई 50 रुपया मूं चयो 50 रुपया अहिड़ी किलो हुकुमदार चयो आहे मूंखे त तूं जेको आहे चांवर खा
समझी वरी हो जो के कर्ज न लई जनरल थींदा आहिनि इहे घणे किलो आहिनि ख़बर अथई हिकिड़ो 110 रुपया किलो ॿियो 150 रुपया किलो तो ख़बर न हूंदी छो जो कुते पुछो तूं कमाई त ख़बर त पवे न तो ख़बर त न आहे घी घणे किलो आहे तो ख़बर न आहे चओ न अथई 110 रुपया किलो आहे कुते पुछो कमाई त ख़बर त पवे सॼे मुल्क जो ॿियो वेठा ॿियो हिकिड़ो बेरोज़गारी तव्हां पंहिंजी कयो आहे तव्हां कमायो 100 रुपया हिकिड़े आंदो 50 रुपया ॿिए आंदो कुते पुछो कमाई त ख़बर त पवे न सॼो ॾींहुं पाण बि ॾुखिया लॻा पिया हो अरे हिन महिल असां वटि पियो कोन्हे कुते पुछ त मां कमाया त मूंखे ख़बर त पवे यार ढोलण तुंहिंजी मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं पर यार दोदे तुंहिंजो पुछियो पे दोदो आहे त पंहिंजे लाइ असां में दोदा आहियूं पर पुछे त दोदे केॾो दोह कयो आहे कॾहिं मूं दोते तोखां पुछो आदा दोते कहिड़ा हाल आहिनि हा दोते खे मां सुञाणा थो नथो सुञाणा वञी दूध पाए पर असां छो थो पुछी असां केॾो दोते दोह कयो आहे ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी दिलि चए पई मां तव्हांखे चांहि पीआ था पर ॻाल्हि इहा आहे हाणे दोतो त थिए न मूंखे वॾी तकत आहे छो जो दोतो जिथे ईंदो आहे उते मूंखे तकत हूंदी आहे पाण में थऊं ई कोन हाणे मां सां चऊं हलूं था दोदा ख़ुदा कॾहिं जी दोदा राकाश खान मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए तो जहिड़े ऑफिसर हूंदे तुंहिंजे थाणे में बम फाटल ऐं कैदी भॼी वञनि सर मां पंहिंजी पूरी सर्विस में इन ॻाल्हि ते शर्मसार रहंदुसि मूंखे सिर्फ़ु 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियो दोदो ज़मीन में हुजे या आसमान ते मां हुनजो जीअं जंजाल करे छॾींदुसि राकाश खान बेस्ट ऑफ लक थैंक यू सर नादर खान तू जज्बाती तो थे तोते खे मारण जे लाइ अकुल खे इस्तेमाल करणो पवंदो न हाणे मूंखे बर्दाश्त कोन थो थिए भाॼी पंहिंजा माण्हू उथी सावण खान जे ॻोठ ते हमिलो करे तोते जे लाश जा टुकड़ा टुकड़ा करे शिकारी कुतनि खे खाराईंदुसि बेवकूफ़ आहीं तूं सावण खान जी ॻोठ वञी तोते खे मारण खे मज़ाक थो सम्झी या तोखे ख़बर आहे त इन सां कबीलाई झेड़ो थींदो ऐं सावण खान ई असांजे ॻोठ जा केतिरा ई माण्हू मरदा भले लखे माण्हू मरनि पर मां पंहिंजे भाउ जो पलाउ ज़रूरु वठंदुसि जेकॾहिं बदिलो वठिणो आहे न त इन कुएं खे ॿिर मां पार करण जे लाइ को तरीक़ो इस्तेमालु करणो पवंदो तरीक़ो कहिड़ो तरीक़ो आहे तरीक़ो इहो ई आहे तोते जी मंग खे खणी अचो त पोइ इहो कमु हली तो ॿुध ये तो पांच घिटिए में गोलिन जा आवाज खबरदार जो अॻिते वधियो ई जेकॾहिं वधे त कुते जी मौत मारींदीसीं कुते जी मौत जेकॾहिं तूं पंहिंजी माउ ऐं पीउ जी ज़िंदगी चाहीं थी जा सां जावा निकाल जेकॾहिं न त हिननि ॿिन्हिनि खे गोलियुनि सां बरूण करे छॾींदुसि असां पिछो कर मां तूं घबराइजो न आप दोदे खां जी मंग आहियां मंग अचण मुंहिंजे दोदे खे पोइ हिननि खां पुछंदो साईं कहिड़ा इम्तिहान
सब अरमान दिल में रह जी व्या तुझे विछड़ण सा। मीरा कोई थोड़ो चाय तो पी। छाड़े मुला बख्शिया नादर खान तुझी भेण खे अगवा करियो थी। छा मीरा ॾिठी तो सॼी उमिरि बहराम खान वारनि जी ग़ुलामी कई, पर अॼु ख़बर पई त इहे वॾा माण्हू कॾहिं बि ग़रीब खे पंहिंजो नाहिन सम्झंदा। पर आउं इहो ई सम्झंदो हुअसि त ही राज जा रखवाला आहिनि ऐं असांजे नंगे नामोस जा मुहाफ़िज़ आहिनि। पर मूंखे कहिड़ी ख़बर त ही बेपीरा नांग आहिनि पंहिंजी असलियत ॾेखारींदा ऐं असांखे ॾकींदा। न छॾींदुसि तोखे नादर खान, न छॾींदुसि। नादर खान छा त जवानी आहे, छा त इहो हुस्न आहे, पर हिन वक़्त मुंहिंजो वाद रक्त सां भरियल आहे, रक्त सां। तो देखे मारे बदले जी पाए खे विसाए पोइ सिर्फ़ हिकु रात पंहिंजे बेडरूम जी तोखे ज़ीनत बणाईंदुसि, ज़ीनत। ऐं पोइ हमेशह लाइ कमदार खे निकाह में ॾेई छॾींदुसि। निकाह तूं मुड़ुस माण्हू आहीं त पोइ मुंहिंजे दोते सां तूं वधो मुक़ाबिलो कर, तूं वधो। बाक़ी मूं औरत खे पंहिंजो ढाल बढ़ाए जेकॾहिं तो दोते खे मारियो त कहिड़ी गैरतमंदी वारो कमु कई। पट ॾाढो वॾो वधो अथई, पर गैरत त में ज़रीब कोन्हे, ज़रीब। छती पकी हाँ मुझे वेझो नच दे, अंजलि मुझे वेझो नच दे। खबर पची गई त नादर खान ने कितनो ज़हरा, कितनो। कंदारत तू वन गोठ जे चारों तरफ रस्तन ते पुलिस ऐं पंहिंजा हथियार तैयार। जीअं तो चए वापस न वञे। तोते जा पर्चा उड़ाए छॾींदुसि। कीअं थो अचे दो हिते? चारई पासा मुंहिंजा पहरेदार मौजूद आहिनि, हर मोर्चो मज़बूत आहे, तव्हां फिक्र ई न कयो। छो रोकियो तई? खुद ते गोली न लाए जांदो ता खान। मां तोखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए पोइ मरंदुसि। तूं मुड़ुस आहीं दोदा, तो जड़न मुड़ुसनि त सवे सिर सदके पक छा थो पकड़ चाहीं? सूबेदार ॻोठ जे हर वेंदड़ रस्ते ते तुंहिंजे मौत जो ॼार विछाई बीठो आहे। तूं छा थो सम्झी? तो मौत खे ॾिसी वापस मोटी वेंदो? न तोता खान न, पोइते मोटी वञण लाइ तोखे मां बि कोन थी चवां, पर हर कदम होश सां खणी अॻिते वध। न हर किस न, तो देखे मां उहा लोली कोन ॾिनी आहे। दुश्मननि सां मुहाॾो अटकाइण खां पोइ पैर भॼी वञे, न अॻे पैर वेंदुसि, विढ़ंदुसि, मरंदुसि या मारींदुसि। हटी परे थी मुंहिंजी मंगल आई कड़े हाल में हूंदी।
अदर सूबेदार जी मेहरबानी साथ दो दूर थी दो दो सिद्धो थी पियो हाँ मी कंदो पियो अचे तो मां त जान बचाए भजी आया भजणो अथव त भजो तू न घबरा कमज़ोर न घबरा तोते जो साह मुंहिंजी मुठ में आहे मुंहिंजी ऐं हू असां कुझु नथो बिगाड़े सघे कुझु बि न अदर पंहिंजे माण्हुनि खे होशियार कर जीअं ई दो साम्हूं अचे परूण थी वञे मुझे दो अच्छी भी नादर खान न दोदा बेदार याद कर तो मुखे थाने में चयो हो न तो तुड़ा तुझो खेल खत्म हाँ मुझो खेल खत्म न है तुझो खेल है जो खत्म अरे देखे खुदा न मारे उन्हें कि तू छा मारे थे कदे तू छा खेल खत्म कदे तू छा खेल खत्म कदे तू किरा तो भजी दे तो फुटा बेरा
न अज बुल ते चढ़ियो अज भोलड़े वांगुरु बुल ते मारा तैयार थी मेरा बैराम खान तुझी जिंदगी जो खेल खत्म। मुझे मंगे कमरे बंद तो जड़ा कमदार है दुनिया में न हुजन ये सिंध धरती सोने जड़ी सोनी ऐं बेश्ता इन्हनि वडेरनि खे तो जड़ा कमदार चर्चू नहीं खराब कंदा मरना तैयार थी बच बच मुझे हो, मुझे तो जरूरी है।